अॼुकल्ह ख़ुशीअ जो मौक़ो हुजे, पोइ भली शादी, मंगणो या जनम ॾींहुं, हर मौक़े ते शराब पीअण ऐं पीआरण आम रिवाज थी वियो आहे। हफ़्ते महीने कुझु दोस्त या रिश्तेदार गॾिजाणी कनि था त उन मौक़े ते बि शराब लाज़मी थी पियो आहे। अफ़सोस त उन ॻाल्हि जो आहे त काल्ह जंहिं ॻाल्हि खे शर्म जो बाहिस सम्झो वेंदो हो, अॼु उहो शान जो अहनाण लॻे थो। काल्ह कंहिं पीउ खे उहा ख़बर पवंदी हुई त मुंहिंजो पुटु शराब वापराए थो, त न सिर्फ़ उन ते नाराज़गीअ जो इज़हार कंदो हो, पर खेसि उन कुदे अमल खां रोकण लाइ हर मुमकिन कोशिश पिणु कंदो हो। पर अॼु उहो वक़्तु अची वियो आहे जॾहिं पीउ पुट, भाइर ऐं ॿिया रिश्तेदार गॾिजी शराब पीअनि था। असांजो समाज पिणु सिधे अणसिधे तरीक़े उन अमल खे क़बूल करे चुको आहे। नतीजो उहो निकितो आहे जो अॼु असांजा नौजवान उन मकरू अमल जो शिकार बणिजी पंहिंजी सिहत, पैसो, इख़लाक़, वक़्तु ऐं किरदारु सभु विञाए रहिया आहिनि। अॼु असांजे नौजवाननि में न इल्म जी का चाह आहे, न किरदार जी अहमियत, न दीन दुनिया जी का सम्झ ऐं न समाज जी का फ़िक्र आहे।